सगत तशरीफ़ फरमा आहिनि अब्दुल सलाम दादा भाई साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। ज़िंदगी कीअं आहे अब्दुल सलाम साहब? फर्स्ट क्लास। किथे आहे? किथे गुज़री रही आहे? ज़िंदगी जो तो पंहिंजो फ्लो आहे। हा हा, गुज़रे रही आहे, गुज़री वेंदी। ऐं हिकिड़ो मशहूरु मुहावरो आहे जी, जेके असां सभिनी इस्तेमालु कंदा आहियूं, टाइम विल पास। टाइम विल पास। हा, टाइम डज़न्ट पास, वी पास। वी पास। टाइम त आहे न, टाइम तो पंहिंजी जाए ते। वाह, यह एक नई फिलॉसफी है। अब वक्त कहाँ गुजरेगा, हम गुजर जाएंगे, वक्त तो वही है। सही ॻाल्हि आहे, वही बिल्कुलु। है। हाँ हाँ, बिल्कुल बिल्कुल सही ॻाल्हि आहे। असां गुज़री वेंदासीं। या वाकई त हिकु ॾाढी डीप मीनिंग थॉट हिकु ॿुधाई आहे कंप्लीटली। उन हिकु जेका फिलॉसफी असां खणी हलंदा आहियूं उन जी हिकु बिल्कुलु ई डिफरेंट हिकु तव्हां सिके जो ॿियो पासो जेको हूंदो आहे उहो तव्हां ॾेखारियो आहे। अच्छा, असां त गुज़री वेंदासीं, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अब्दुल सलाम साहब। बट गुज़रण जे लाइ उहो जेको हिकु रस्तो ख़ुदा ताला सां हिकु ट्रैक आहे, हिकु लाइफ स्पैन आहे जेको असांखे मिलियो आहे। उन लाइफ स्पैन में हिकु त असां गुज़री वेंदासीं, त हिकु इहो हिकु नेचुरल फिनोमिना आहे त माण्हू खे अचिणो आहे दुनिया में, पोइ वञिणो आहे वापसि हक़ीक़ी दुनिया में। पर इन टाइम ड्यूरेशन में असां खोड़ कुझु करे बि सघूं था। खोड़ कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां हिते ॾेई बि वञी सघूं था। सो आई गेस वञिणो त आहे ई आहे, कुझु न कुझु करे ई छो न वञिजे। इहा अगरि असां थॉट खणी हलूं ज़िंदगी में त शायदि उन फील खे असां वधीक स्ट्रॉन्गली सम्झी सघूं त इंसान जो ज़िंदगी दुनिया में अचण जो मक़सदु छा आहे। उहो त मां जस्ट फॉर दी हैक ऑफ इट चयो हो, टाइम कोन थो गुज़रे, असां गुज़री वेंदासीं। पर डेफिनेटली तव्हांजो वैलिड पॉइंट आहे। वैलिड पॉइंट इन जे करे जो माण्हू जेके इन दुनिया में आयो आहे उहो राइट्स ऐं रिस्पॉन्सिबिलिटी सां गॾु आयो आहे। उन जो हिकिड़ो लाइफ स्पैन आहे। उन वटि राइट्स त आहिनि पर रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि घणियूं आहिनि। एंड उन खे इहो इंश्योर करिणो आहे जो एनीथिंग रेंजिंग बिटवीन 50 एंड 70 जो जेको लाइफ स्पैन आहे उन में उन जी तमामु ज़िम्मेदारियूं अहसन तरीक़े सां मुकमल थियनि। सो लाइफ में त अप्स एंड डाउन्स बि आहिनि, रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि आहिनि, ज़िम्मेदारियूं बि आहिनि, एहसासात बि आहिनि, जज़्बात बि आहिनि, शादी भी आहे, फैमिली भी आहे। नेचुरली you born of parents and then you make your own family and then your kids grow up. They have a family. Circle of life या cycle of life जेको आहे उहो त हलंदो आहे। Naturally you were children yesterday, today you may be parents, tomorrow you may be grandparents. वो साइकिल ऐं सर्कल त हलंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं सभिनी खां पहिरीं त ही दादा भाई जे बारे में थोरो सो मां ॻाल्हाइणु चाहींदमि। हिन कंपनी जे ग्रुप ऑफ कंपनीज़ जे बारे में मां थोरो सो ॻाल्हाइणु चाहींदमि। हिकु सक्सेसफुल कंपनी हींअर असांखे जेको दादा भाई जो नालो किथे नज़र ईंदो आहे त हिकु सक्सेसफुल ब्रांड असांखे नज़र ईंदो आहे त दादा भाई इज़ समथिंग। बट उनजे पोयां आई एम श्योर त हिकु सालनि जी हिकु स्ट्रगल आहे, हिकु महिनत आहे, उहो इनिशियल स्टेज जंहिंखां असांजा माण्हू घबराइजी वेंदा आहिनि उहो बि आहे। अगरि दादा भाई ग्रुप ऑफ कंपनीज़ जी अगरि असां सक्सेस स्टोरी बयानु कयूं ॿिनि जुमलनि में, कीअं बयानु कंदो? ऑनेस्टी, हार्ड वर्क, डेडिकेशन ऐं क़िस्मत। 4 अल्फाज जुमलनि में उन खे समराइज़ कराइण जी ज़रूरत ई कान्हे का। इट इज़ सिंपल हार्ड वर्क, डेडिकेशन ऐं क़िस्मत। अॼुकल्ह जेके तव्हां यंगस्टर्स में फ्रस्ट्रेशन विटनेस कंदा आहियो उन जी वजह इहो आहे जो पॉपुलेशन एक्सप्लोजन आहे इन मुल्क में एंड देयर इज़ अ लॉट ऑफ कॉम्पिटिशन। जो कॉम्पिटिशन सां घबराए माण्हू हथ पैर छॾी ॾींदो आहे। पोइ परसीवेरेंस ऐं कंसिस्टेंसी जेके चवंदा आहिनि उहो न आहे। पर जेकॾहिं माण्हू परसीवेरेंट हुजे, कंसिस्टेंट हुजे ऐं हिकिड़े ऑब्जेक्टिव खे ठाहे वरी ऑब्जेक्टिव खे आइडेंटिफाई करे उन खे फॉलो करे त सक्सेस इंशाल्लाह मिलंदी। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। इन मुल्क में अॼु बि अहिड़ा जवान मौजूदु आहिनि
जे who have done wonders in their own ट्रू fields. ट्रू बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे पर असां एॾो डिसहार्टेड आहियूं स्पेसिफिकली असांजी यूथ एॾो असां वटि पेशेंस लेवल हिकु त असांजा बिल्कुलु ई अलाए केॾा ग़ाइबु थी विया आहिनि उहो असांजे अंदरि न आहे न सिर्फ़ु यूथ असांजे ॿारनि में बि ॾिसो पेशेंस किथे ग़ाइबु थी वेंदा आहिनि ऐं वॾनि बुज़ुर्गनि जी जॾहिं ॻाल्हि कजे त उते बि असांखे पेशेंस नथा नज़र अचनि इहो हिकु मूंखे लॻे थो अलमियो आहे सोसाइटी जो जेके असांजे तमामु इन्हनि शयुनि खे जीअं तव्हां ॻाल्हि कयो पिया त कंसिस्टेंसी उहा बि असांखे नज़र नथी अचे उनजे पोयां मूंखे लॻे थो बैकग्राउंड इहो ई आहे किथे असां उहो पंहिंजो पेशेंट लेवल जेको आहे न उहो किथे असां छॾे ॾिनो आहे असां किथे ग़ाइबु करे छॾियो आहे Manish, what we are witnessing is overall deterioration for the last 2 decades or slightly more. True. उन में वालदैन बि उहे न रहिया आहिनि जेके हूंदा हुआ असातिज़ा बि उहे न रहिया आहिनि जेके हूंदा हुआ ऐं ॿार बि उहे न आहिनि जेके हूंदा हुआ पर to point fingers at a particular segment of the society would not be fair. चवण जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं डिटोरिएशन थी आहे त उहो वैल्यू सिस्टम में बि त थी आहे न ऐं असांजी फूड ऐं कंजम्पशन में बि थी आहे असांजी तरबियत में बि थी आहे असांजे स्कूल जे निज़ाम में बि थी आहे असांजी हेल्थ केयर सिस्टम में बि थी आहे असांजी खुराक ग़िज़ा सिहत में बि थी आहे बिल्कुलु सो it is a compound of many factors rather than It is, हा हिकिड़ी ॻाल्हि ऐड इहा करे सघां थो त हिन में जॾहिं खां कंप्यूटर मोबाइल इहे शयूं आयूं आहिनि त इन्हनि शयुनि में काफ़ी मतिलबु ऊच नीच थी आहे जंहिंजे करे इहे शयूं पैदा थियूं आहिनि बिल्कुलु अच्छा इहा ॻाल्हि वालिदैन जी रिस्पेक्ट या ॿार खे ओतिरी तवजा ॾियणु इहो बिल्कुलु डिफिकल्ट थी वियो आहे हाणे हा इहो वाक़ई तव्हां सही चयो जेका डिजिटल दुनिया सां एक्सेप्ट कई आहे न उनजो हिकु वॾो रोल आहे अगरि का असां हिकु सर्टन असां एज खे या जनरेशन खे टारगेट न बि कयूं